अगले राव में माना हर घर में ठहे थी। हर घर में 7000 टोपी रोज अचे थी ते गंढजण में। हाँ टोपी वॾो तादाद आहे। 30-35 टोपी ते गंढजे थी। रेंजर्स में हूंदे भी कम करे थो ईअं न साईं। नंढड़ी पोती वाह वाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ये जेका असांजी नंढी न्याणी पाईंदी केॾी प्यारी लॻंदी। वाह साईं रिल्को। वाह वाह साईं वाह 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 यार वाह माशाअल्लाह। ये सभु तव्हां ठाहियल आहिनि। टुक जी रली माशाअल्लाह वाह साईं वाह। ही किनारे जो कमु तव्हां कयो हूंदो न। हाँ ये और ऐं हीअ बाक़ी जेको ॻंढण वारे हिन कम जियां ही कमाल जा कारीगर बि सिंधी सकाफ़त सां ॻंढिजी चुका आहिनि। हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त हिन ॻोठ अंदरि हर घर में सिंधी टोपीअ जो कमु थिए थो ऐं कारीगरनि मूजिबि पसगिरदाई जे समूरनि ॻोठनि में रोज़ानो 3000 खां वधीक सिंधी टोपियूं ॻंढिजनि थियूं। सवाल इहो आहे त करोड़नि रुपयनि जे हिन कारोबार मां असुल हक़दारनि यानी सिंधी टोपीअ जे कारीगरनि खे केतिरी उजरत मिले थी। उहे कहिड़ा ॻोठ आहिनि जिते रोज़ानो हज़ारे सिंधी टोपियूं ठहनि थियूं। त अचो त सियारे में सिंध ते लथल सूंहं मां अखियूं थधियूं कंदा हलूं उन्हनि ॻोठनि ॾे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे इरफान अली बुघे ऐं यासिर कुराई तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तो अॼु तव्हांखे सिंध जो हिकु बाकमाल इंतहाई ख़ूबसूरत ॻोठु विज़िट था करायूं। न्यू सईदाबाद तालुके जो हीउ ॻोठु आहे। नालो अथसि अगड़ो राहू। हीउ बाकमाल ॻोठु छो आहे, हीउ ॻोठु एतिरो ख़ूबसूरत छो आहे ऐं हीउ ॻोठु सिंध लाइ सिंध जी सकाफ़त लाइ अहम छो आहे, सभु कुझु तव्हांखे ॿुधायूं था। पंहिंजे भाउ जो हीउ चैनल सब्सक्राइब कयो ऐं जेकॾहिं वीडियो आख़िर ताईं ॾिसंदव दिलि ख़ुशि थी वेंदव। अचो दोस्तो, हिन ॻोठ में असांजो इस्तक़बाल कयो आहे हिन नंढड़े। कीअं इस्तक़बाल कयो अथसि? हिन सुहिणी सिंधी टोपीअ जी जड़त सां। केतिरी ख़ूबसूरत टोपी आहे माशाअल्लाह ऐं केतिरा ख़ूबसूरत हिन जा कलर आहिनि। हिन ॻोठ में हर घर में ही सिंधी टोपी ठहनि थियूं। तव्हांखे समूरो ॻोठु विज़िट करायूं था। पहिरीं हिन नंढड़े सां कचहरी था कयूं। नंढड़ा नालो छा आहे? राहिब। तव्हां केरु आहियो पाण? कोरी आहियो। पढ़ो कोन था? छो? पढ़ो न बाबा, पढ़ाई त ज़रूरी आहे। अच्छा तव्हां मुंहिंजे ख़्याल सां मेयूं बि चाढ़ियो पिया ऐं टोपी बि ठाहियो पिया। हीअ घणनि ॾींहंनि में तव्हां ठाहे वेंदो? हिकिड़े ॾींहं। हिकिड़े ॾींहं में सॼी टोपी हीअ ॻंढियो पिया तव्हां? असीं ख़ाली ॻंढी मां इहा मथियां ईंदी आहे। किथां ईंदी आहे इहा? थरबर मां। थरबर मां? किथां थरबर? थरपारकर मां? हा सेठ आणींदा आहिनि। सेठ आणींदा आहिनि। अच्छा हीअ तव्हांजो माल घणियूं मेयूं अथव? 6 दौरा नाड़े। या सिर्फ़ु मेयूं ॾेखारिजो। मेयूं पाॾा बि अथव। तव्हांजो पंहिंजो माल आहे? हा सही आहे। हाणे दोस्तो ॾिसो ही महिनत कश ॿारड़ो आहे। सभु ॻाल्हियूं भलियूं आहिनि हिन जूं। हिकिड़ी ॻाल्हि न वणी, पढ़े नथो। मिठा पढ़ बच्चा पढ़। स्कूल वेंदा न वाइदो? स्कूल आहे न ॻोठ में? पढ़ाई ज़रूरी अथई। अॻिते वधूं था, ॻोठु सॼो तव्हांखे विज़िट करायूं था अगड़ो राहू त कीअं हिते टोपियुनि जो ख़ूबसूरत कमु थिए थो। अचो दोस्तो न्यू सईदाबाद तालुके जा ही ॻोठ बखर जमाली, अगड़ो राहू, अमीन लाखो तोड़े ॿिया ॻोठ सिंध जी सकाफ़त ख़ासि तौरु सिंध जी टोपीअ जो मर्कज़ आहिनि। तव्हां मंज़र ॾिसंदो ख़ुशि थी वेंदो। हिननि जो कमु ॾिसंदो हिननि खे जसर ईंदो। अगड़े राहू खां पोइ वरी असां हलंदासीं बखर जमाली इंशाअल्लाह। शाम जो उते छा नज़ारा हूंदा आहिनि सिंधी टोपी जा, केतिरियूं कलरफुल टोपियूं हूंदियूं आहिनि, कीअं माण्हू अची मिलनि था, उहे तव्हां ॾिसिजो। बहरहाल हिन वक़्तु हिकिड़ी होटल आहे। इहा होटल आहे लखाने जी होटल जे नाले सां मशहूरु आहे। उहो चाचे लखाने जी होटल ते हलूं था। चाचे जी चांहि बि पीअंदासीं ऐं हिते कारीगर कुझु टोपियूं ॻंढीनि वेठा, उन्हनि सां कचहरी कयूं था। हीअ ॾिसो होटल ग़रीबाणी आहे पर सुकून वारी आहे। पहिरीं चाचे लखाने जी होटल विज़िट कयूं था। अस्सलाम वालेकुम। हीअ सभु कारीगर आहिनि जेके टोपियूं ॻंढींदा आहिनि। हीअ आहे चाचो लखानो। चवंदा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु। चाचे लखाने असां लाइ चांहि चाढ़े छॾी आहे। काठियुनि वारी चांहि पीअंदासीं। चयो तव्हां कुकड़नि जा शौक़ीन लॻो था? हा न? विढ़ाईंदा आहियो भाई? हा हीउ माशाल्लाह तव्हांजो आहे पट?
ही साम्हूं वाड़ो आहे मेहन जो शायदि मेयूं वेयूं थियूं चरण ही चाचे लखाने ही कुकड़नि जूं खुॾड़ियूं आहिनि तो बहरहाल अचूं था पंहिंजी असुल ॻाल्हि ते हिननि टोपी जे कारीगरनि सां कचहरी कयूं था। भाउ छा हाल वाला ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? केरु आहियो पाण तव्हां? जी कोरी दाई कोरी नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद अकरम। मोहम्मद अकरम। भाई टोपियूं गंढण जो कमु कॾहिं खां कयो पिया? बाबा असां जीजा इहो कमु असांजे ॻोठ में हले पियो। हा असांजा वॾा वीचारा इहो कमु कंदा हुआ। ज़बरदस्त कमु कंदा हुआ माशाल्लाह। ही शानदार कमु आहे। ही सिंध जो शान आहे, सिंधी मर्द जो मान आहे, फ़ख़्रु आहे ऐं सुन्नत आहे। हिन कम खे को बि ही जेको पोरियत कमु कनि पिया, ही कारीगरी कनि पिया, टोपियूं ॻंढीनि पिया, केरु घटि न सम्झे। ही वॾो अज़ीम कमु आहे। ही ॻंढीनि था तॾहिं वॾी फ़ख़्र सां असीं पायूं था हीअ टोपी। सो वरी भाउ सां कचहरी कयूं था। भाउ केतिरा घर आहिनि तव्हांजे ॻोठ में अॻिड़े रहिया हूंदा? असांजे ॻोठ में तक़रीबन 300 खां 330-40 घर थींदा। 330-40 हर घर में ही कमु थिए थो? जी जी तक़रीबन हर घर में। हर घर में त पोइ हुन में ग़रीबाणा घर बि हूंदा, अमीराणा बि हूंदा? सभु अमीर ग़रीब सभु करे ॾींदा। अमीर बि कनि था? हा अमीर बि कनि था। उहे छाजे करे? बसि मजबूरियूं आहिनि की घर वांदा वेठा आहिनि, हर को माण्हू वांदो विंदर चङी आहे। अच्छा उन हिसाब खां सभु को 5 टोपियूं वठे थो, ठाहिनि बि था, अमीर बि ठाहिनि पिया। हा असांजे ॻोठ में माशाल्लाह सैयद आहिनि, उहे बि ठाहिनि पिया घरनि में। तव्हांजे अच्छा माशाल्लाह तव्हांजे ॻोठ में रुॻो ॻंढाई जो कमु थिए थो या ही भर्थ जो? न अॼु हींअर सिर्फ़ु ॻंढाई जो थिए थो, ठहे कान थी। पहिरियां तक़रीबन 5-8 साल पहिरियां ठहंदी बि हुई। हा हा तक़रीबन जाम ठहंदी, हींअर सिर्फ़ु ॻंढाई थी हले। दादलो। दादलो, वाह वाह, माइटनि जा माना दादला आहियो? हा हाँ शादी थियल अथव? हा अल्हम्दुलिल्लाह। ओ असांजी भाॼाई अब दादला आहियो न? सही आहे। भाई तव्हां कॾहिं खां कमु कयो पिया? असीं जीअं चङा थिया आहियूं, यको कमाए पिया आहियूं नंढे। सही आहे। कम मां बेज़ार थींदा आहियो न माना? न बेज़ार थियल आहे, रोज़ी आहे असांजी। हा सही आहे। केतिरो तव्हांखे हिन मां उजरो मिले थो रोज़? उजरो बारे 200, 300, 500, 400 सॼे ॾींहं में? हा। ॿियो को कमु कोन कयो? न ॿियो कोन कयो। अच्छा फी टोपी जो हिसाबु हूंदो आहे न ॻंढाई जो? केतिरी ॻंढाई मिलंदी आहे फी टोपी ते तव्हांखे? 100 रुपया टोपीअ ते। 100 रुपया टोपीअ ते। पोइ ॾींहं में तव्हां जेकॾहिं 8 कलाक कमु कयो या 10 कलाक कमु कयो, घणियूं टोपियूं ॻंढे वेंदव तव्हां? 3, 4, 2। अच्छा ईअं। पोइ इन हिसाब सां उजरो त तव्हांखे घटि थो मिले? असां रोज़ी आहे करणी पवंदी। सही रोज़ी कयूं पिया। सही आहे। दोस्तो ॾिसो ही केॾो आलीशान कमु कंदा, हिननि खे जस हुजे, हिननि खे सलाम हुजे, हिननि खे शाबस हुजे, पर उन्हनि खे उजरो केतिरो घटि थो मिले यार। 300-400 छा आहिनि? हिननि जा बच्चा हूंदा, हिननि जो पंहिंजो पेट आहे, हिननि जा घर भातियुनि जूं ज़रूरतूं आहिनि, ॿारनि जी तालीम आहे, बीमारियूं आहिनि, ॿियूं ख़्वाहिशूं आहिनि। हाणे नौजवान जेकॾहिं घर में अकेलो कमाईंदड़ हुजे त 300-400 मां घर कीअं हलाईंदो हूंदो? पर असुल ॻाल्हि इहा आहे त घर ई नथो हलाए, हिन जो घर हलाए थो मुंहिंजो रब। ही कुझु बि न करे ऐं कुझु बि न कयां, तव्हां कुझु बि न कयो, रोज़ी ॾींदो। उहो जेको पथर में अंदरि जीत आहे उनखे बि रोज़ी ॾिए थो, उन में को शक कोन्हे। पर ॻाल्हि इहा त वरी बि कमु त करिणो आहे न, दुनिया जो चरखो त हलाइणो आहे न। सॼी ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त हिननि जी उजरत वधाइणु घुरिजे यार। ही वापारी, ही डीलर जेका फुरलुट कनि था, हिननि कहिड़ो ॾोह कयो आहे? पाण रुॻो कमाईंदा, पंहिंजा पेट भरजंदा, हिननि जे बचनि जो कंहिंखे ख़्यालु कोन्हे। चांहि पीयूं था, ॾिसूं कीअं आहे, काठियुनि जी चांहि जो पंहिंजो मज़ो आहे। चए साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल रहीम। तव्हां बि कोरी ज़ात जा? तव्हां रहू आहियो? सही आहे। कीअं आहे ॻोठ जो माहौल? कीअं मुहबत सां रहनि था? अमुन आहे कोन्हे? अॼुकल्ह त नफ़रतूं पैदा थी वियूं आहिनि। नफ़रत घटि आहे, मुहबत सां सभु गॾु वेठा आहियूं। वेठा आहियो? ही टोपियूं ठाहींदासीं, कचहरी कयूं था, लखानू चांहि काढ़े थो। वाह वाह, मज़ो लॻो पियो? मज़ो लॻो पियो आहे। सॼो ॾींहुं बहारी ही पंहिंजे विंदुर में, असीं वरी हिननि जे कचहरीअ में। तव्हां छा कंदा आहियो? असां पोड़ा माण्हू वांदा। हूअं छा कंदा आहियो?
औलाद जेको असांजो को दुकान आहे को ई आहे। अॻिले राव में माना हर घर में ठहे थी। हर घर में को घर वांदो कोन्हे, मायूं आहिनि छोकिरियूं आहिनि हा उहे पंहिंजे हिन किर्त खे लॻियूं पियूं आहिनि। सिंधी टोपिन जे मर्कज़ ॻोठ अॻिलो राव में मौजूदु आहियूं। 350 जे लॻभॻि हिते घर आबाद आहिनि ऐं हिन ॻोठ में 9 मस्जिदूं आहिनि। हिकु मस्जिद शरीफ़ जे ॿाहिरां असां मौजूदु आहियूं। हिते जे माण्हुनि जो दीन तरफ़ रुझान वधीक आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। जीअं अॻु में मूं तव्हांखे ॿुधायो, हिते घर घर में नंढो ॿार हुजे या को वॾो हुजे, औरत हुजे या मर्द, टोपियूं ॻंढण जो कमु कनि था। हिन हवाले सां मशहूरु आहे। ॿुधायो वञे थो त रोज़ु हज़ारे टोपियूं हिते ॻंढिजण लाइ पहुचनि थियूं ऐं पठान जेके वापारी आहिनि उहे बि रोज़ु 1,000 टोपियूं हिते ॻंढाइण लाइ खणी अचनि था। हीउ हिकिड़ो कारखानो आहे, आरा मशीन आहे। हिते ही ॾिसो कारीगर कम सां लॻल आहिनि, टोपियूं ॻंढे रहिया आहिनि, इन्हनि सां कचहरी कयूं था। अदा अस्सलाम वालेकुम भाउ, छा हाल वाला, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाउ, महिरबानी। ही दोस्त कम सां लॻल आहिनि, हिननि सां कचहरी कयूं था। भाउ तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल कबीर। अब्दुल कबीर। तव्हां केरु आहियो पाण? कोरी। सभु कोरी ज़ात जा आहियो? हाँ सब कोरी। ठीकु आहे। हिते इहो मूंखे ॿुधाइजो त केतिरियूं टोपियूं ॻंढिजण लाइ रोज़ानो पहुचनि थियूं? हिते तक़रीबन 5,000 6,000 7,000 गंढाई थी। 7,000 ताईं बि? 7,000 टोपी रोज़ अचे थी हिते ॻंढिजण लाइ? हाँ टोपी वॾो तादाद आहे। ऐं अॻिलो राहू खां सवाइ ॿिया कहिड़ा ऐं केतिरा ॻोठ थींदा जिते हीउ कमु थिए थो? ॿिया बि हींअर अॻु में त कोन हूंदो, पर हींअर काफ़ी ॻोठ ॿिया बि थी विया आहिनि। अच्छा, त दोस्तो हिते असां रुॻो तालके सईदाबाद जे हिननि ॻोठनि जो जाइज़ो वठूं त 5 7 8 10 अहिड़ा ॻोठ आहिनि जिते हीउ कमु थिए थो। ऐं जेकॾहिं असां तादाद खे थोरो ॻणियूं त हीउ 30-35 हज़ार तक़रीबन, ईअं साईं? हाँ एतिरो थी। 30-35 हज़ार टोपी हिते ॻंढिजे बि थी। उस जे मुल्क में, मुल्क खां ॿाहिरि हीअ टोपी विकिरे लाइ वञे थी। ऐं वॾे तादाद में पठान जेके वापारी आहिनि हिन कम मां वॾो पैसो कमाइनि था। ऐं असांजा सिंधी जेके कारीगर आहिनि वीचारा तमामु घटि उजूरे ते कमु कनि पिया। ॿियनि कारीगरनि सां कचहरी कयूं था। अदा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो अब्दुल रऊफ़। अब्दुल रऊफ़। भाउ हीउ तव्हां कॾहिं खां कमु कयो पिया? हुन हाणे जीअं थोरी उमिरि 12-13 साल खां हाणे शुरू थिया आहियूं, जेको ई टोपियूं आहिनि। अच्छा, ॿियो घर में घणा तव्हांजा फ़र्द हीउ कमु कंदा? बसि सभई था कयूं, जेके बि आहियूं न असीं ॿाहिरि, हा सभई इहे टोपियूं ठाहींदा आहियूं। ऐं तव्हांजो घर जूं जेके नियाणियूं आहिनि उहे बि ठाहींदा। अच्छा, घणो मिली वञे थो तव्हांखे फी टोपी तां? हिकिड़ो रेट कोन्हे। हा, का 100 रुपया बि आहे, का 150 बि आहे, 130 बि आहे। गुज़र सफ़र कीअं थिए थो भला मजमूई तौर सां ॻाल्हि कयूं? लॻा पिया आहियूं त पोइ मिड़ई नमूनो थियो वञे, पाण छा कयूं, वांदे वेहणा वांदी भली आहे। कमु कीअं आहे? पंहिंजे कम में मुतमिन आहियो तव्हां? उते में हाणे आयो विहांदे खां पोइ वेठा आहियूं, ठाहियूं वेठा, जेके 5 रुपया मिलनि था शुक्र आहे पोइ हाणे। अच्छा, हा हिते हर घर में इहो कमु थिए थो? हर घर में। छाजे करे, कॾहिं खां कमु शुरू थियो? छो हिन तरफ़ आया माण्हू इन ॻोठ जा? कीअं थियो? घणो वक़्तु थियो आहे हिनखे। असां नंढा हुआसीं, जेके असांजा वॾा हुआ न, जेके उन्हनि खां अॻे उन्हनि बि वेठा आहियूं टोपियूं ठाहे वरी हींअर असीं जेके असां वरी नंढा तयारु पिया थियनि, उहे बि ठाहीनि पिया। भाउ तव्हांजो नालो छा आहे? हाजी मोहम्मद। तव्हां हाजी साहिबु इहो ॿुधायो, तव्हां बि कमु कयो था? हा बिल्कुलु कंदा आहियूं। अच्छा, भला हिते ज़ाहिर आहे गवर्नमेंट एम्प्लॉइज़ बि हूंदा, मास्टर बि हूंदा, डॉक्टर बि हूंदा, उहे बि कमु कंदा? बिल्कुलु, जेकॾहिं पहिरीं हिते यही कमु करे पोइ वरी नौकरियुनि में विया न, वरी रिटायर, मां पाण बि रिटायरमेंट आहियां। अच्छा, रेंजर्स मां। रेंजर्स में हो? जी, ऐं पहिरीं इहो कमु कंदो त वरी भर्ती थिया आहियूं, हाणे रिटायर थिया आहियूं, वरी ॿियो कमु कयूं था। अच्छा, हिन कम सां तव्हांजो माना नातो टुटे नथो? न, हीअ नंढपण खां करे आहे न, तक़रीबन ईअं सम्झो त 40-45 साल थी विया आहिनि। हीउ ॻंढिजे थो, और जीअं शेर आहे न त ॻंढीनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। सो हीउ कारीगर बि हिन कम सां ईअं ॻंढिजी विया आहिनि, हीउ ॻंढा ॾेई टोपा ॾेई जो हाणे हिन कम खां छिनी नथा सघनि पाण खे। हीउ भाउ रेंजर्स एहलकार आहे ऐं रिटायर थी आयो आहे, रेंजर्स में हूंदे बि कमु करे थो, ईअं न साईं? जॾहिं तव्हां ड्यूटी में तॾहिं बि कंदा हो न? हा, जॾहिं मोकल ते ईंदा आहियूं, छुटी ते हिते कंदा आहियूं। अच्छा, हीउ सभु मुंहिंजो छोकिरो आहे, ॿिया 2-3 छोकिरा आहिनि। हीउ तव्हांजो नंढो आहे? हा, इहो मुंहिंजो पुटु आहे, हीउ भाई पियो आहे, हीउ भाउ आहे। लॻे तव्हांजो नंढो भाउ अथव ईअं न? अञा वॾो हिन खां ॿियो आहे। अञा वॾो ॿियो आहे अञा? माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां छा हो रेंजर्स में? नाइक। नाइक हूंदा हो?
सही आहे। पोइ हिन कम मां तव्हां ख़ुशि आहियो? हा बिल्कुलु। हाँ हाणे ॿिए भला ग़रीब ॿी मज़दूरी नथी मिले त इहा वेठे ई मज़दूरी आहे छांव में। सही आहे। पर एतिरो आहे जीअं तव्हां पहिरीं चयो त हिन जो सही माना उजूरो न आहे ऐं न ई गवर्नमेंट जे तरफ़ां कोई हिन कम खे थोरो थिए थी। न सकाफ़त खातो किथे आहे? सिर्फ़ु जेके ईअं सम्झो त जेके खणी खपाइण वारा उहे सेठूं थी या करोड़पति थी या मज़दूर वीचारा हुते हुते। सैयद ज़ुल्फ़कार अली शाह सकाफ़त खाते जो वज़ीर आहे, उनखे त छॾियो, उनखे त ख़बर बि कोन हूंदी। सकाफ़त खाते जो वज़ीर आहे, उनखे ख़बर बि कोन हूंदी त अगड़ो राहू जे नाले सां को ॻोठु आहे जिते सिंधी टोपियुनि जो हेॾे पैमाने ते कमु थिए थो। उनखे त छॾियो, सेक्रेटरी खे बि छॾियो, डायरेक्टरनि खे बि छॾियो, हेठिनि मुलाज़िमनि खे बि ख़बर न हूंदी। बाक़ी डांसूं ईअं कंदा, सकाफ़त ॾींहं था मल्हायूं, सकाफ़त ॾींहं था मल्हायूं साईं। पोइ अजरक पाए ॻाढ़ा ऐं टोपियूं ऐं ड्रामा ईअं सकाफ़त सां मल्हाइबो आहे। इहा आहे असांजी सकाफ़त, रुगो डांसूं करणु, रुगो झुमरियूं हणणु। असुलु सकाफ़त त हीअ आहे न। असुलु सकाफ़त जा अमीन, सफ़ीर, मुआफ़िज़ त हीअ आहिनि न, ऐं उन्हनि खे केरु यादि ई नथो करे। बाक़ी साईं रैली कढाए, रोडनि ते नचाए, ईअं गॾु थींदा। ईअं आहे न। बिल्कुलु सही आहे। असांजी ॿाराणे जा सिंधी माण्हू केॾा सलीक़ेमंद, केॾा महज़ब आहिनि, जो महिमान जॾहिं ईंदा आहिनि उन्हनि खे मानी पेश कई वेंदी आहे। पोइ घरनि में या ओताकुनि में त हिन क़िस्म जा रुमाल हूंदा आहिनि जंहिंसां मानी ढकी वेंदी आहे त जीअं मख वग़ैरह न पए। हिकु ॾिसो केतिरा ख़ूबसूरत आहिनि हीअ रुमाल। हीअ अदो आहे कबीर, इहो ठाहे थो भाई, तव्हांजो ठहियलु आहे न? हा असां अच्छा, हीअ तव्हां कयो था। अच्छा, हीअ हिन जो टोपे जो कमु, कढ़ाई जो कमु टोपी ते बि तव्हां कंदा आहियो? हा उहो बचे थो तव्हांखे? उहो छो नथा कयो? बसि हाणे हीअ अची वियो आहे जाम न, इन करे बसि हिनखे पोइ हिते करे छॾियो। बचत कोन्हे हिन में काफ़ी अर्सो लॻियो थो वञे। सही आहे। अच्छा, हीअ तव्हां ईअं विकिरे लाइ ठाहियो आहे पंहिंजे घर लाइ या ऑर्डर लाइ? पंहिंजे घर लाइ ठाहियो। पंहिंजे घर लाइ ठाहियो अथव? सही आहे। हीअ केरु ख़रीदणु चाहे हिन जी छा हूंदी क़ीमत? इन पोइ आहे 700 आहे, 800 आहे, 1000, 1200 कपिड़े समेत? हीअ घणे जो आहे? इहो 1200 आहे। 1200? छा 1200 कुझु ई कोन? हीअ घणनि ॾींहंनि में तव्हां ठाहियो आहे? इहो महीनो लॻियो थो वञे। महीनो? थोरो थोरो करे? हा, जेकॾहिं वांदकाई टाइम में। वांदकाई टाइम में महीनो वीचारे लॻायो। हाणे पूरो महीनो त कोन लॻो हूंदो, कॾहिं अधु कलाकु कमु कयो हूंदई, कॾहिं कलाकु, पर पोइ बि साईं पूरे महीने जी सीड़प आहे। ऐं हीअ क़ीमत छा आहे? 1200 रुपया। रवाब ठहनि था तव्हांजे घरनि में? हा रवाब ठहनि। अच्छा। सो बहरहाल हीअ सिंध जी सकाफ़त जो मर्कज़ आहे अगड़ो राहू ॻोठु, ऐं सरकार खां बिल्कुलु विसारियल आहे। हितां जो SSP बि आहे सलीम शाह, इमदाद हुसैन शाह जाफ़री, उहो बि ऑफिसर आहे। ॿिया बि ऑफिसर हिन ई ॻोठ सां तालुक़ु रखनि था, पर ॻोठ में सहूलियतूं कोन्हनि। सफ़ाई मक़बूल अहमद राहू जेको हिकिड़ी वॾी NGO आहे, उनजो चीफ आहे, हेड आहे उनजो। उहो सॼी सिंध जी तरक़ी जो उन्हनि ठीको खयो आहे। घर बि ठाराईंदा, फैमिली प्लैनिंग जो बि प्रोजेक्ट उन्हनि खे मिलियो आहे। पर ॻोठ जी हालति ॾेखारियां तव्हांखे फुटेज अची, तव्हां ॾिसो, थोरो दीदार कयो। हेॾा वॾा ऑफिसर आहिनि ॻोठ जा, ऐं हुन ॻोठ जी हालति छा आहे। राते ई खण हीअ मुड़े रुगो हीअ घिटी रहियो थो ॾिसो। ऐं MP साहबु आहे महबूब ज़मा, ऐं हुन तक जी हालति हीअ आहे। वोट कंहिंखे ॾींदा आहियो तव्हां? पीपुल्स पार्टी? तव्हां फंक्शनल खे ॾियो था? GDA जा आहियो तॾहिं? अच्छा अच्छा, इहो चकर आहे। सो बहरहाल सकाफ़त खातो भला ॿियो कुझु नथो करे सघे। नंढे में नंढो जेको कमु आहे हुनखे असां तजवीज़ कयूं था, ॿुधायूं था। हिते घटि में घटि हिकिड़ो सेंटर खोलियो वञे जिते ही कारीगर अची कमु कनि, उन्हनि लाइ सहूलियतूं हुजनि, वेहण जूं सहूलियतूं हुजनि, ॿियूं सहूलियतूं हुजनि, ऐं तव्हां बि पटी हणी ॾेखारे सघो, चवण जहिड़ा थियो त असां वॾो हिकिड़ो मर्कज़ क़ाइमु कयो आहे। उहो एतिरो त करे सघो था न। अरबे रुपए जूं बजटूं आहिनि, केॾांहुं वेंदियूं भाउ? हिते हिननि ते ख़र्चु कयो न साईं, हिननि लाइ आहिनि न। दोस्तो, ही नौजवान जेको आहे कबीर, नालो बि ॾाढो सुठो अथसि, ऐं कारीगर बि तमामु कमाल जो आहे। हथ जे हुनर ते माशाअल्लाह अलाह साईं हिनखे वॾो कमाल अता कयो आहे। हीअ रलियूं, हीअ रुमाल, हीअ छा टुवाल आहे? फरासी, हंध जी फरासी। वाह 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 वाह, माशाअल्लाह, वाह वाह, ज़बरदस्त।
दोस्तो ॾिसंदा वञो हीअ रुमाल आहे हीअ रुमाल विहाणो आहे अच्छा विहाणे जी आहे पोश सही विहाणे जी आहे हीअ बि माशाअल्लाह वाह वाह ज़बरदस्त आहे कंहिं पीपल्स पार्टी आहे लॻे थो हे मुंहिंजो आहे भरियल हीअ बि माना पोश आहे न न हीअ रुमाल आहे हीअ रुमाल आहे नंढड़े ॿार जो रुमाल हीअ नंढड़ी पोती नंढड़ीअ जी पोती वाह वाह माशाअल्लाह माशाअल्लाह हीअ जेका असांजी नंढी न्याणी पाईंदी केॾी प्यारी लॻंदी अलाह साईं सभिनी न्याणियुनि खे अहिड़ियूं अहिड़ियूं सुठियूं शयूं नसीब करे वाह साईं रिल्को वाह वाह साईं वाह वाह यासिर पोइ नंढड़े लाइ घुराए जा भाउ खां ठाराए मूं वटि जाम मूंखे इलाही मिलिया आहिनि जाम लिखा आहिनि माशाअल्लाह अच्छा हीअ रहो आहे वाह यार वाह माशाअल्लाह इहे सभु तव्हां जूं ठहियल आहिनि हाँ इहे त घणो औरतूं कमु कंदियूं आहिनि न तव्हांजो वरी कीअं शौक़ु थियो ही घर जो लॻल आहे किनारे अच्छा किनारी तव्हां हीअ बाक़ी अधीन ठाहियो आहे सही आहे ऐं रली टुक जी रली माशाअल्लाह वाह साईं वाह हीअ किनारे जो कमु तव्हां कयो हूंदो न ऐं हीअ बाक़ी जेको टोपे जो कमु इहो घर कयो अथनि हा ॾिसो केॾो शानदार कमु थिए थो माना हिन कम जी जेतिरी बि तारीफ़ कजे घटि आहे मुंहिंजी दिलि चवंदी आहे बसि सॼो ॾींहुं वेठो हुननि खे ॾिसां मूंखे हीअ शयूं एतिरियूं वणंदियूं आहिनि छो हीअ असांजी सुहिणी सकाफ़त आहे असांजी इज़त आहे हीअ पंहिंजे घरनि में ओताकुनि में हीअ शयूं रखंदा आहियूं त पुछंदा आहिनि हीअ किथां तव्हां ठहिराई आहे ऐं असांजी ओताकुनि घरनि जो असांजो पंहिंजो शान मान हीअ शयूं वधाइनि थियूं हिननि शयुनि जो असांखे क़दुरु करणु घुरिजे हिननि खे ठाहींदड़नि जो उनखां वधीक क़दुरु करणु घुरिजे जेतिरी जस ॾिजे घटि आहे असां लफ़्ज़नि जी भेटा पेश करे सघूं था पंहिंजी सुहिणी सकाफ़त सां मुहबत करियूं था ऐं असां सिंधियुनि जी मुहबत पंहिंजी हिन सकाफ़त सां अलाह पाक करे त क़यामत ताईं क़ाइमु रहे